बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन हमारे सीरिया सिंधी थाट्स बेसिक मैथमेटिक्स जो कोर्स जारी है। अज असो क्लास नंबर 8 है उन कोर्स में जैसे अंदर अस पढ़ंदासीं LCM के। मैं एक इंटरेस्टिंग गाल तव्हांखे ॿुधायां त जेके LCM जा वर्ड प्रॉब्लम्स आहिनि उहे अक्सर टेस्टनि में ईंदा आहिनि, ख़ासि करे जेके टैलेंटेंट हुजे या जेको एप्टीट्यूड टेस्ट हुजे या का ABA जी टेस्ट हुजे उन में ज़रूरु हिननि जो को न को सुवालु ईंदो आहे ऐं असां उनखे सिर्फ़ु एतिरो महदूद कंदा आहियूं त कुझु अंगनि खे कीअं LCM मालूम कबी आहे इते असां उनखे महदूद कंदा आहियूं, पर असां इन जे हिकिड़े वसी कॉन्सेप्ट मां नावाक़िफ़ हूंदा आहियूं। सो असां कोशिशि कंदासीं हिन में उहे कॉन्सेप्ट्स, मेथड्स एंड वर्ड प्रॉब्लम्स सब जा सब इन में कवर क्यों। इन द लास्ट मां कोशिशि कंदुमि त LCM जो कुछ शार्ट ट्रिक्स आहिनि जिन जे तरीक़े सां जिन जी मदद सां भी LCM मालूम करे सघिजे थी उहे भी डिस्कस कजनि। अचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। असांजो लफ़्ज़ आहे LCM लफ़्ज़ में ही असांखे अंदाज़ो थी वेंदो आहे त हू शार्ट फॉर्म आहे ऐं फुल फॉर्म आहे लीस्ट कॉमन मल्टीपल। हाणे मल्टीपल जो ज़िक्र हिते भी अची वियो ऐं मां तव्हांखे गुज़ारिश कंदो ईंदो आहियां त हर क्लास अॻी क्लास के वॾे क्लास के सपोर्ट कंदो आहे, सो इनखे तरतीब सां ॾिसंदा कयो क्लासनि खे त लीस्ट कॉमन मल्टीपल जंहिंसां सिंधीअ में चवंदा नंढी आम भञपत। हाणे हिन माना खे भी छॾियो, लफ़्ज़ खे भी छॾियो, अचो त हिन जी डेफिनेशन पढ़ूं था, पोइ हुन जे कॉन्सेप्ट खे सम्झण जी कोशिशि कयूं था। द स्मॉलेस्ट मल्टीपल दैट 2 or more नंबर हैव इन कॉमन, यानी चए तो हिकिड़ो अहिड़ो अंग तव्हांखे मिलंदो जेको मल्टीपल हूंदो कंहिंजो जिन अंगनि जी तव्हां LCM कढो था उन्हनि जो नंढे में नंढो मल्टीपल उहो हूंदो ऐं उहो कीअं हूंदो, उहो ॿिन्ही जो कॉमन हूंदो। अगरि मां तव्हांखे चवां थो ॿिनि हेठनि जी LCM 6, तरीक़ो असां पढ़ंदासीं, मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां तव्हांखे। ॿिनि हेठनि जी LCM 6 त तव्हांखे ख़बर आहे त 2 शहनि जो मल्टीपल आहे। कीअं? अगरि असां ॿिनि खे ज़रब कंदासीं 3 सां त जवाबु 6 ईंदो, यानी जेको 6 आहे उहो ॿिनि जो मल्टीपल आहे। अचो 3 खे बि जॾहिं असां 2 सां ज़रब कंदासीं त जवाबु छा ईंदो? 6। यानी हिकु अहिड़ो कॉमन नंबर कढियोसीं जेको हिन जो बि मल्टीपल आहे, हिन जो बि मल्टीपल आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां असुलु हिन LCM जो कॉन्सेप्ट इहो आहे त उन्हनि जो हिकिड़ो स्मॉलेस्ट मल्टीपल हुजे, यानी ही 6 अहिड़ो नंढे में नंढो मल्टीपल आहे जेको हिननि ॿिन्ही जे लाइ कॉमन आहे। हाणे हिन जे लाइ वॾा बि मल्टीपल्स थी सघंदा, मिसाल 12। हाणे 12 बि त हिननि जो मल्टीपल आहे न, ॿिनि जो बि 12 मल्टीपल आहे। छो त ॾिसो ॿिनि खे अगरि 6 सां ज़रब कंदो त छा जवाबु ईंदो? 12। वरी अगरि तव्हांखे चवां त 3 खे ज़रब कंदो अगरि 4 सां त जवाबु ईंदो 12। यानी इहो 12 हिन जो मल्टीपल बि आहे, हिन जो मल्टीपल बि आहे, पर असां 6 मल्टीपल छो खयों आहे? 6 मल्टीपल खणण जो सबबु इहो आहे त हिननि ॿिन्ही जो स्मॉलेस्ट मल्टीपल खपे असांखे, न की के वॾा, छो त लार्जेस्ट त इलाही आहिनि अञा, यानी 3 जा वॾा वॾा मल्टीपल्स बि निकिरी सघंदा जेके हिननि ॿिन्ही जे लाइ कॉमन हुजनि। मां शर्त इहो त चवां कॉमन हुजे। अगरि मां तव्हां ताईं इहो मैसेज पहुचाए सघियो आहियां त इहो वॾो कॉन्सेप्ट अथव। हूअं त अगरि असां ईंदासीं त तरीक़ो पढ़ंदासीं त मिंटो अंग कढी वेंदो, पर मुंहिंजो मक़सदु आहे हिन डेफिनेशन खे तव्हांजे साम्हूं वाज़िब करण जो त तव्हां असां जेका LCM कढंदा आहियूं उनजो असुलु कॉन्सेप्ट छा आहे। उनजो कॉन्सेप्ट इहो आहे, चए थो या त अहिड़ा 2 अंग मिलनि या 2 खां वधीक अंग मिलनि, जेको LCM निकिरे उहो उन्हनि अंगनि जो गॾियल यानी कॉमन नंढे में नंढो मल्टीपल हुजे। हाणे जॾहिं हिन कॉन्सेप्ट खे पढ़ूं था त उहो हिन वारो लीस्ट असांखे सम्झ में अचे थो ऐं कॉमन बि सम्झ में अचे थो ऐं मल्टीपल बि सम्झ में अचे थो। हिन 3 लफ़्ज़नि में असांजी पूरी माना समायल आहे। कहिड़ी? हिकु त नंढे में नंढो हुजे, वरी हुजे बि ॿिन्ही जो कॉमन। कॉमन छा खे चवंदा आहियूं? जेको ॿिन्ही में हुजे ऐं हुजे बि मल्टीपल। हिन LCM जो कमाल इहो आहे त तव्हां हिन जे लफ़्ज़ खे सम्झो। जॾहिं तव्हां लफ़्ज़ सम्झो न, मिसाल अगरि तव्हांखे मां थो चवां त बाबा 4 जी ऐं 8 जी LCM मालूम कयो। हाणे तव्हां हिन जी LCM कढंदो त हिन जो जवाबु निकिरंदो 8 ऐं यादि LCM कीअं कढबी आहे उहो बि मां तव्हांखे आख़िर में ॿुधाईंदुमि। त 4 ऐं 8 जी LCM घणी थी निकिरे? 8। त हाणे 8 LCM निकिती, तव्हां ॾिसो त हिन 4 जो बि इहो मल्टीपल आहे। 4 खे 2 सां ज़रब कयो घणो थींदो? जवाबु 8 निकिरंदो। ऐं 8 खे 1 सां ज़रब कयो तॾहिं बि 8 निकिरंदो, यानी हिन ॿिन्ही जे अंदरि कॉमन मल्टीपल 8 आहे। ऐं हूअं अगरि इंडिविजुअली जी ॻाल्हि कयो त तव्हां में हिननि में वॾा मल्टीपल्स हूंदा। 8 जा केॾा मल्टीपल? 2 8 16, 3 8 14, 4 8 32 वधी आहे, पर LCM रसो विझी चवे थो हिननि ॿिन्ही में कॉमन कढी ॾियो असांखे। तव्हां 4 जा बि अलाए केतिरा कढी वेंदव, 8 जा बि अलाए केतिरा कढी वेंदव। LCM छा कहिड़े खाने में थी असांखे बंदि करे? बीहो, जेके नंबर ॾिना आहिनि अहिड़ो LCM कढो जेको हिननि ॿिन्ही जो कॉमन हुजे, ॿिन्ही जो मल्टीपल हुजे। इहो हिन LCM जो कमाल आहे। जेके असांखे अंग मिलंदा आहिनि असां उन्हनि में कॉमन मल्टीपल कढंदा आहियूं। सो सिंपली असां हिन खे चवंदा आहियूं
नंढी आम भञ। इहो हिकिड़ो नंढो कॉन्सेप्ट हो, मां कोशिशि कई त तव्हांखे LCM जो कॉन्सेप्ट सम्झायां। हा, हाणे कुझु ॿार चवंदा सर सम्झ में न आयो त कोई मसइलो न आहे। तव्हांखे इहो कॉन्सेप्ट अगरि तव्हांखे अचे थो त बहितरु आहे, जे नथो अचे बि तव्हांखे हिसाबनि में काई तंगाई न थींदी न करण में, उहो तमामु ईज़ी मेथड आहे हुननि जो। मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे त मां तव्हांखे कॉन्सेप्ट खां ज़रूरु आशना कयां, जेको मुंहिंजी कोशिशि आहे, जेको मुंहिंजो हाल आहे। सो हलूं था हाणे मेथड्स जे तरफ़। LCM बाय प्राइम फैक्टराइज़ेशन मेथड। सो इट्स वेरी ईज़ी एंड सिंपल। अचो त हिनखे करे ॾिसूं था। असां हिकिड़ो एग्ज़ाम्पल खयो आहे 30 ऐं 15। इनखे फैक्टर्स जे मदद सां, यानी प्राइम फैक्टराइज़ेशन जी मदद सां हल करिणो आहे न। सभ खां पहिरियां त हिन 30 जा तव्हां फैक्टर कढी छॾियो ऐं 15 जा बि। हिन जा फैक्टर कढण लाइ असांखे ख़बर आहे, ठीकु, 15 जा 5 × 15 = 55। अच्छा, हाणे छा कंदा आहियूं असां, हीउ सॼो पासो यानी जेके प्राइम फैक्टर्स हूंदा आहिनि उहे लिखंदा आहियूं। छाजा आहिनि इहे 30 जा 2 ज़रबिया 3 ज़रबिया 5। 15 जा बि लिखो 3 ज़रबिया 5। ठीकु, हाणे हिते असांखे ॻाल्हि खे सम्झणो आहे त छा कंदासीं। सभ खां पहिरियां त उहे पेयर्स ठाहियो, ठीकु आहे, जेके मतिलबु जोड़ा आहिनि, हिकु जहिड़ा अंग आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो दफ़ो ॿाहिरि रखो। ॿियो हिन में कहिड़ो पेयर थो ठहे, 5, 5 खे ॿाहिरि रखो। नेक्स्ट छा करिणो आहे, जोड़नि खे यानी जेके डबल अंग आहिनि उन्हनि खे हिकिड़ो दफ़ो लिखंदासीं। हाणे जेके बचनि था उहे बि वरी लिखो। हाणे बचनि छा था, सिंपल 2 था बचनि ख़ाली, उन्हनि खे बि हिते करे रखो। ठीकु, उन खां बाद में छा करिणो, ज़रब 5 × 15 ॿिए 15 30। छा जवाबु आयो, 30। यानी हिननि जी LCM हूअं बि 30 निकिरंदी। जॾहिं असांखे 15 ऐं 30 हिकिड़ो अंग मिले थो त असांखे LCM जी ट्रिक ख़बर आहे न, त नंढे अंग जी अगरि टेबल वॾे अंग ते वञे थी त वॾो अंग उनजी LCM आहे। हे असांजो हल थी वियो। हाणे हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल आहे 10 16 20। इन जी LCM लहंदासीं प्राइम फैक्टराइज़ेशन जी मदद सां। त पहिरियों तरीक़ो छा आहे त हिन जा सिंपल तव्हां फैक्टर कढी छॾियो। जॾहिं असां हीअ प्रोसेस छॾाए वेंदासीं त हाणे असां हिननि जा प्राइम फैक्टर लाहे ईंदासीं। 10 जा लाहे अचो 2 ज़रबिया 5। 16 जा लाहे अचो 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2। 20 जा लाहे अचो 2 ज़रबिया 2 ज़रबिया 5। हाणे हिते एहतियात करिणो आहे असांखे LCM ॻोल्हण जे लाइ। सभ खां पहिरियां ॾिसो त हिननि टिनी में कॉमन अंग कहिड़ो आहे, उनखे ॿाहिरि कढी रखो। ठीकु, हाणे जॾहिं असां ॾिसूं था त टिनी में ॿियो कोई कॉमन कोन्हे। असां छो त LCM में आहियूं त LCM जो फैक्टराइज़ेशन मेथड जो असूल आहे त जेको अंग 2 दफ़ा लिखियलु आहे उनखे तव्हां हिकिड़ो दफ़ो करे हेठि रखंदव। हाणे 2 दफ़ा लिखियलु आहे, इन मतिलबु ईअं न आहे त हीअं 2 दफ़ा लिखियलु हुजे, न, हिकु ॿिनि लाइननि में, यानी ॾिसो हिकिड़े अंग जा ऐं ॿिए अंग जे हुन में ॾिसणो आहे लाइन में असांखे, त उहो 2 दफ़ा जिते बि आहे असां उनखे हिकिड़ो दफ़ो करे लिखंदासीं। जे 5 ॾिसो हिते बि लिखियलु आहे, हिते बि लिखियलु आहे, त असां उनखे बि हिकिड़ो दफ़ो करे लिखंदासीं, यानी हे बि पूरो थी वियो। हे सभु कंप्लीट थी विया। सर 2 दफ़ा 2 लिखियलु आहिनि, इनखे बि असां हिकिड़ो दफ़ो करे लाहींदासीं। न, इहे 2 हीअं 2 न आहिनि, हीअं आहिनि त इन्हनि खे असां अलॻि करे लाहींदासीं। ठीकु, त यानी असांखे पेयर्स ॿाहिरि कढणा हूंदा आहिनि। बाक़ी जेके अंग बचनि, अकेला बचनि था, उहे तव्हां ओतिरा ई वापसि लाहे ईंदव। ठीकु, त तव्हां पहिरियों 3 में ॾिसो, पोइ 2 में ॾिसो, पोइ जेके अकेला अकेला बचनि था, कंहिंसां बि पेयर नथा ठाहिनि, उहे बि साॻा लाहे रखो। इन्हनि लाइण खां पोइ तव्हां छा कंदव, इन्हनि खे ज़रब कंदव। 2 4 5 चौंक 20 ॿिवियो 40 42 80। हे असांजो जवाबु। यानी प्राइम फैक्टराइज़ेशन जी मदद सां जॾहिं असां LCM लहंदासीं, सिर्फ़ु हिन तरतीब खे ज़हन में रखिणो आहे। अदरवाइज़ बाक़ी फैक्टर्स असांजा कॉमन आहिनि ऐं उहे ई असांजा उहे निकिरंदा आहिनि। हाणे ॿियो नंबर जेको असांखे तरीक़ो आहे त LCM बाय डिवीजन मेथड। हिकिड़ा 3 अंग मिलिया आहिनि 4 16 8 ऐं चवनि था त फाइंड LCM बाय डिवीजन मेथड। डिवीजन मेथड सां हिन जी LCM मालूम कयो। हाणे LCM मालूम करण जे लाइ हे डिवीजन मेथड आहे। ऐं यादि रखो त लीस्ट कॉमन मल्टीपल जे अंदरि LCM जे अंदरि हमेशह नंढे अंग जी शुरूआति कंदा कयो। नंढे अंग को टेबल पढ़ो ऐं जिन जिन ते वञे थी तव्हां उन्हनि खे पढ़ो ऐं हेठि लाहींदा अचो। ऐं हिन तरीक़े खे असां डिवीजन मेथड था चऊं। 2 जी टेबल 4 ते घणा दफ़ा वेंदी आहे, 2 दफ़ा, कामा ॾियो। 2 जी टेबल 16 ते घणा दफ़ा वेंदी आहे, 8 दफ़ा,
कामा ॾियो। 2 जी टेबल 8 ते घणा दफ़ा वेंदी आहे? 4 दफ़ा पूरो। हाणे वरी ॿी शिफ्ट में 2 जी टेबल वञे थी, जेसि ताईं नंढे अंग जी टेबल वञे थी पढ़ो तेसि ताईं तव्हां वॾनि अंगनि ते शिफ्ट न थींदव। अचो 2 जी टेबल पढ़ो। 1 नू 4 नू 8 2 नू 4। हाणे हिकिड़ो त मुकिजी वियो, ख़तमु थी वियो। हाणे असां ॾिसंदासीं 2 जी टेबल अञा वञे थी, वरी बि लिखंदासीं। जेको ख़तमु थी वियो आहे उनखे असां वापसि हेठि लाहे अचो हिकु, ऐं जिते वञे थी उनखे लॻाईंदासीं त 2 नू 4, अञा 2 ते वञे थी 1 नू। हाणे ॾिसो हे 2 पूरा थी चुका आहिनि, तॾहिं बि अगरि हिकिड़ो अंग बि आहे त असां उन ते बि पढ़ंदासीं ऐं ॿिया लाहे ईंदासीं। 1 नू हिकु साॻियो ई लाहियासीं। हिते जॾहिं पहुतो त हे सॼा जे सॼा अंग पाण तरतीब सां लिखी असां ज़र्ब कंदासीं, जवाब में असांखे LCM मिलंदो ऐं असां तेसि ताईं कंटिन्यू कंदा हलंदासीं जेसि ताईं हिते हिकु नथो बचे। अचो हिनखे लाहे अचूं था। 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2। 4 दफ़ा 2 हुया, 4 दफ़ा लाथासीं। असां हिनखे ज़र्ब कंदासीं। 2 नू 4 2 चौंक 8 2 8 16। हे हिन जो जवाबु। पर कॉन्सेप्ट खे वठो त 16 चइनि जो बि मल्टीपुल आहे, 16 16 जो बि मल्टीपुल आहे, 16 8 जो बि मल्टीपुल आहे। त उहो जेको कॉन्सेप्ट पढ़ी आया आहियूं त जेको अंगु निकिरे उहो हुननि जो मल्टीपुल हुजे त डेफिनेटली असांजो उहो बि हिते ख़ाल पूरो थो थिए। इन जे करे असां हिनखे डिवीजन मेथड चवंदा आहियूं ऐं हिन तरीक़े सां हुनखे हल कंदा आहियूं। हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल खणा थो तव्हांजे साम्हूं। हे मां तव्हांजे साम्हूं एग्ज़ाम्पल हिन करे खयो आहे त ज़रूरी न आहे त 2 जी टेबल ईअं गॾु सभिनि ते वञे। पोइ छा कंदासीं? पढ़ंदासीं नंढे अंग जी 2 जी, छो त 2 जो अंग हिते मौजूदु आहे, यानी 2 नंढे में नंढो हूंदो आहे। असां हिन करे 2 खां ई शुरू कंदासीं ऐं 13 साॻा ई लाहींदासीं। हे खणण जो एग्ज़ाम्पल मतिलबु इहो आहे त तव्हां इहो सम्झो त जिते नथी वञे उनखे लाहे ईंदासीं, जिते वञे थी उन ते लॻाईंदासीं। त हिन ते पढ़ंदासीं 2 नू 4 4 नू 8, यानी 2 ऐं 8 त अधु थी वियो। हाणे 2 जी टेबल अञा वञे थी, तव्हां वरी बि 13 खे लाहे ईंदव, वरी हिनखे अधु कंदव, छो त 2 जी टेबल पढ़ी आहे तव्हां हुनखे। वरी 2 जी टेबल वञे थी, 13 लाहे अचो, 6 नू 12। अञा 2 जी टेबल वञे थी, हणो 13 लाहे अचो, 6 3 नू 6। हाणे ॾिसो 2 जी टेबल ख़तमु थी वई। पोइ छा 13 जी पढ़ूं? न, अञा 3 अंगु आहे जेको नंढो आहे, असां पहिरियों अञा हुनखे छॾाईंदासीं। 13 अञा लाहे ईंदासीं, 1 3 3। हाणे असां हिन मसइले खे 13 खे छा कंदासीं? 13 प्राइम नंबर आहे, असांखे ख़बर आहे ॿिए कंहिंजो चयो ई न वठंदो आहे। इन करे असां हिन ते 13 जी पंहिंजी टेबल पढ़ंदासीं, हिकु साॻियो ई लाहियासीं हिते। हाणे हिननि सभिनी अंगनि खे तरतीब सां रखंदासीं। 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 13। हिनखे जॾहिं मल्टीप्लाए कंदासीं तरतीब सां त असांखे जेको जवाबु मिलंदो उहो हिन जी LCM हूंदो। अचो 2 नू 4 2 चौंक 8 2 8 16 3 16 48। हाणे जॾहिं असां 48 खे 13 सां ज़र्ब कंदासीं, तव्हां कैलकुलेटर ते आयो ईज़ी त हुते कयो, मां ट्रेडिशनल मेथड सां ई कयो आहे तव्हांजे साम्हूं। डबल मल्टीप्लाए करण खां पोइ जेको जवाबु ईंदो 624 आयो आहे, यानी असांखे ख़बर पइजी वई त 13 ऐं 48 जी LCM जेका आहे उहा 624 आहे। असां हिन समूरे क्लास जे अंदरि LCM जो कॉन्सेप्ट पढ़ियोसीं, LCM जा 2 तरीक़ा पढ़ियासीं, जंहिंमें हिकिड़ो तरीक़ो LCM जो हुयो फैक्टराइज़ेशन मेथड वारो, हिकिड़ो तरीक़ो हो डिवीजन मेथड वारो। असां हिनखे एग्ज़ाम्पल सां सम्झण जी कोशिशि कईसीं। हाणे नेक्स्ट क्लास जे अंदरि मां कोशिशि कंदुमि त LCM जो कुझु ट्रिक्स तव्हांखे पढ़ायां ऐं उन खां पोइ LCM जा जेके वर्ड प्रॉब्लम्स आहिनि, हीअ मां क्लास धार हिन जे करे थो कयां त जीअं तव्हां अञा आराम सां LCM जूं काफ़ी शयूं सिखी वञो हिन कोर्स मां। सो इंशाल्लाह नेक्स्ट क्लास जे अंदरि असां LCM जूं ट्रिक्स ऐं हुनजा वर्ड प्रॉब्लम डिस्कस कंदासीं ऐं काफ़ी सारी एक्सरसाइज़ बि कंदासीं त जीअं असां वधि खां वधि LCM जो कॉन्सेप्ट क्लियर करे सघूं। गॾु जो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।